नाज़रीन, नुशर फिरोज बाबत तव्हांखे बाद में अपडेट कंदासीं। हींअर तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त नसीराबाद में भी चौथे ॾींहं भी लॉकडाउन बरक़रार आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे अल्लाह बख्श कुरैशी। जी नाज़रीन, अॼु लॉकडाउन जे चौथे ॾींहं ते नसीराबाद शहर जूं मुख़्तलिफ़ मार्केटूं अॼु बि बंदि आहिनि, जंहिंमें शाही बाज़ार, रेशम गली, सराफा बाज़ार, उन खां अलावा मसरूफ़ इलाइक़ा आहिनि, गाजी रोड, वारे रोड, बाडरे रोड, जिते मुख़्तलिफ़ कारोबारी दुकान आहिनि उहे समूरा बंदि आहिनि, जॾहिं त सब्ज़ी, मच्छी, फ्रूट ऐं मेडिकल स्टोर जा दुकान खुलियल आहिनि। आम वाक़े जी शयूं मिली रहियूं आहिनि। ऐं असीं ॻाल्हि कंदासीं इंतिज़ामिया तरफ़ां लॉकडाउन ते अमल कराइण जी, त हक़ीक़त इहा आहे त नसीराबाद में इंतिज़ामिया लॉकडाउन कराइण लाइ संजीदा आहे, पर असांजो अवाम लॉकडाउन थियण लाइ संजीदा कोन थो थिए। हींअर बि जेकी दुकान खुलियल आहिनि उन्हनि ते अजायो रश मौजूदु आहे, अजायो माण्हू बीठा आहिनि जेकी फुज़ूल बीठा आहिनि, जॾहिं त हुकूमत तरफ़ां इहा हिदायतूं मिलियल आहिनि त जंहिंजो बि कमकार आहे उहो अचे ऐं पंहिंजी ख़रीदारी करे वरी फौरी तौर वापसि हलियो वञे। पर हिते उनजो उबतड़ कमु थी रहियो आहे। को बि माण्हू ख़रीदारी करणु अचे थो त हू हुनखे पिकनिक तौर रोड रस्तनि ते घुमंदे गुज़ारे थो, जंहिंजे करे नसीराबाद शहर जी जेका सूरत हाल आहे उहा मां वरी बि रिपीट कयां थो त जीअं इंतिज़ामिया संजीदा आहे त लॉकडाउन हुजे, माण्हू पंहिंजे घरनि ताईं महदूद हुजनि, पर इंतिज़ामिया वटि शायदि पुलिस वटि एतिरी नफ़री कोन्हे का, रेवेन्यू डिपार्टमेंट वटि एतिरी मशीनरी कोन्हे का जो हू हेतिरे अवाम खे कंट्रोल करे सघनि ऐं माण्हू पंहिंजे घरनि ताईं महदूद रहनि। इन सिलसिले में मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जे माण्हुनि सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे, सिविल सोसाइटी नुमाइंदनि सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे, जिन जो इहो ई चवणु आहे त नसीराबाद खे मुकमल लॉकडाउन त कयो वियो आहे, पर अवाम खे लॉकडाउन करण लाइ हिते पाक फ़ौज खे घुराए वञे या रेंजर्स खां मदद वरिती वञे, जिन जो हिते गश्त कराए वञे, जीअं नसीराबाद जा माण्हू पंहिंजे घरनि ताईं महदूद रहनि। जेके ॾियारीअ जे बुनियाद ते कमु कनि था, पुरियत जेकी कमु कनि था, जिन जी हिन वक़्तु उजरत बंदि आहे, उन्हनि जी सहायता लाइ हुकूमत तरफ़ां, ज़िले इंतिज़ामिया तरफ़ां, थोरी टाउन कमेटी इंतिज़ामिया तरफ़ां के बि उपा न वरिता विया आहिनि। जेके ॾियारीअ जे बुनियाद ते कमु कंदड़ मज़दूर आहिनि, जिन वटि हाणे खाइण लाइ कुझु कोन्हे, हुकूमत बिना देर तकड़ा उपा वठे ऐं उन्हनि खे राशन पहुचाइण जो बंदोबस्तु करे। जी।